या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह। यानी मोटिया आयत रे अल्लाह ताला कुरान पाक जी आयत में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो इत्तकुल्लाह अल्लाह खां डरियो वकूनू मअस्सादिकीन। अल्लाह ताला फरमायो आ तो सचन सां गॾु हलजो कूड़न सां गॾु न हलजो। ईमान अहिड़ी दौलत वा जो ज़माने जो सब दौलतूं हिकड़े पासे पर ईमान जी दौलत जे बराबर का भी शइ न। अल्लाह ताला फरमायो आ ईमान आणियो। अल्लाह ताला कुरान पाक जी आयत में फरमायो आ या अय्युहल्लज़ीना आमनू आमिनू बिल्लाहि व रसूलिही। अल्लाह ताला फरमायो ऐ ईमान वारो जेको तव्हां ईमान आंदो आ उन ईमान ते साबित कदम थी करे बीहजो। जेको ईमान तव्हां अल्लाह ते आंदो आ ऐं अल्लाह जे रसूल ते तव्हां ईमान आंदो आ। मुंहिंजा भाउ दीद हाणे ईमान छा खे चइबो आहे अचु त मां तोखे इन जी वज़ाहत करे ॿुधायां जो सुभान अल्लाह। तव्हांखे इहा ॻाल्हि ज़हन में हुजे त मोमिन जो सभ खां वॾे में वॾो जेको सरमायो आहे उहो ईमान आहे। दौलत हिकड़े पासे पर घटि आहे। जेकॾहिं दौलत हुनजी ख़तम थी वई त वरी मिली पवंदी। रोकड़ जेकॾहिं हुनजा ख़तम थी विया त ख़ैर हुआ वरी मिली पवंदा। जेकॾहिं फ़सुल हुनजो हिन साल न थियो आहे त अॻिले साल थी पवंदो। पर मुंहिंजा भाउ दीद ईमान वारी दौलत अहिड़ी आहे जेकॾहिं हिकु दफ़ो खसिजी वई त मुंहिंजा भाउ दीद इहा वरी मोटी कान मिलंदी आहे। इन जे करे मोमिन जे मथां लाज़िम आहे त पंहिंजे ईमान जी सदा हिफ़ाज़त कंदा रहनि। कुरान पाक ईमान आणण जो हिकिड़ो मयार ॿुधायो आहे। आम तौर ते तव्हांखे न कुहाड़ी ठाराइणी आहे कुहाड़ी त पोइ तव्हां छा कंदव त बाबा ओड़ी कुहाड़ी वञी करे लोहर खे ॾेखारींदव लोहर साहब हेड़ी मूंखे कुहाड़ी ठाहे ॾे बाबा हीअं हुजे हेड़ो हुनजो नमूनो हुजे। पोइ तव्हां हुनखे नमूनो ॾेखारियो त उन नमूने जे मुताबिक़ तव्हांखे ठाहे ॾींदो। दिलो ठाराइणो आहे कुंभ रखूं आम दिलो आहे वठेसि वञी पर उते वञी चवे साईं मूंखे हिकिड़ो ख़ासि दिलो खपंदो आहे जंहिंजी ॻिची ऐं मथो ढकणी पोइ हीअं हुजे त हो चवंदो आहे मूंखे नमूनो ॾेखार त मां उन नमूने जे मुताबिक़ तोखे ठाहे ॾियां। ॾाटो आहे ॾाटरे लाइ नमूनो खपे। अदा कपिड़ो आहे वॻो आहे उन लाइ माप ऐं नमूनो खपे। अदा गाॾी आहे उन गाॾी लाइ मॉडल खपे। मुंहिंजा भाउ अज़ीज़ जेको ईमान आहे न असां त आहियूं 15वीं सदीअ में न पोइ असांखे रुगो मॉडल खपे जंहिं मॉडलनि खे ॾिसी करे असांखे बि पंहिंजो ईमान ओड़ो रखणो। हाणे उहो मॉडल केरु आहिनि? बाबा जे कुहाड़ीअ लाइ मॉडल खपे ॾाटरे लाइ ॾाटरो खपे बोतल लाइ बोतल ओड़ी खपे माइक ओड़ी ठाराइण लाइ ओड़ी माइक खपे डंडो अहिड़ो ठाराइण लाइ ओड़ो डंडो खपे कैमरा लाइ कैमरा खपे सिधी टोपी लाइ सिधी टोपी जो नमूनो खपंदो आहे। त आख़िर ईमान लाइ बि को नमूनो अहिड़ो मॉडल खपंदो आहे जहिड़ो ईमान असांखे हूंदो असां वटि हूंदो तॾहिं ईमान क़बूल आहे। जे उन सां मैच न कई उन जे बराबरि न थियो त पोइ उहो ईमान कम जो कोन्हे। अदा मुंहिंजा भाउ अॼु त मां क़ुरान खां पुछी ॿुधायां त उहो कंहिंजो ईमान आहे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैहि
या हबीब अल्लाह परोसी पारोआ उनमें अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाया व इदा क़ील लहुम आमिनू कमा आमनन नास क़ालू अनुमिनु कमा आमनस सुफहा अला इन्नहुम हुमुस सुफहा वलाकिन ला यअलमून अल्लाह ताला कुरान पाक जी आयत में फरमायो जने मुनाफिकन के चयो वीदो आला तवज्जो सां ये गाल बुझा अल्लाह ताला फरमायो जने मुनाफिकन के चयो वीदो ईमान आणियो अन्नास वांगुरु ये अन्नास के राहे अल्लाह उनके फरमायो महबूब जे जुबान सां चवरायो कुरान में आयत नाज़िल फरमाई सीपा रोपा रोवा सूरत बकरावा अल्लाह जो फरमाए ओ मुनाफिको तमा ईमान त आंदो पर इहो अटकल वारो तमा ईमान त आंदो पर दिल में तमा के बुग़्ज़ो तमा ज़ाहिर में त ऐलान कयो था पर ता जो इहो ईमान कबूल नाहे हाने हो ज़ाहिर में जण त इए चवण पया असा के कीअं ईमान आणो असा कलमो त फिरवा असा ज़ाहिर में महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा पोइ लग छडायूं था अल्लाह ताला फरमायो न न न तव्हां जो इहो ईमान कबूल कोने ईमान कीअं आणो अल्लाह ताला फरमायो ईमान ईअं आणियो जीअं अबू बकर आंदो उमर आंदो उस्मान ऐं हैदर करार ईमान आंदो यो अन्नास जो लफ्ज़ इते आयो इन जे तफसीर में आलिमन सगोरन बयान फरमायो हाने इन जी माना ही वनी बियदी व इदा क़ील लहुम आमिनू कमा आमन अन्नास ऐ जडे उनन के चयो वीदो त ईमान ईअं आणियो जीअं दिलबर नबी जे सहाबा आंदो अल्लाह ताला उनन के फरमाईंदो ईमान ईअं आणियो जीअं हबीब जे सहाबा आंदो त हू चवंदा मुंहिंजे महबूब जे सहाबा जे मथां एतराज़ कंदा चवंदा इहे त चरिया इनन के त अकुल कोन्हे नऊज़ बिल्लाह छा असा इनन चरन वांगुर ईमान आणियो हाने सहाबन पाण इन इल्जाम जो जवाब कोन ॾिनो अबू बकर इन जो जवाब कोन ॾिनो हुनन सहाबन के चरियो चयो हुनन सहाबन के बेवकूफ चयो छोड़ो अबू बकर चुप छोड़ो उमर चुप छोड़ो उस्मान चुप छोड़ो हैदर करार चुप छोड़ो तलहा चुप छोड़ो अब्दुल रहमान बिन औफ चुप हजरत सईद बिन ज़ैद चुप सहाबी समूरा चुप हन पाजो दिफा कोन पिया कर अल्लाह ताला कुरान पाक जी आयत नाज़िल फरमाए करे मुनाफिकन के रब पाण जवाब दिनो अल्लाह फरमायो मुझे महबूब जा सहाबी मां रब के एडा प्यारा हन है पंजे पारा जवाब कोन दीदा मां रब जो हिन जे पारा पाण जवाब दिया उन्होंने चयो त ही चरिया है यानी मुनाफिकन चयो ये नऊज़ बिल्लाह बेवकूफ है अल्लाह ताला बराए करे उन्हन के फरमायो व इदा क़ील लहुम आमिनू कमा आमन अन्नास क़ालू अनुमिनु कमा आमन सुफहा हाने एसी तई हुन चयो अल्लाह फरमायो अला इन्नहुम हुमुस सुफहा वलाकिन ला यअलमून रब फरमायो मां थो चवा रब तो फरमाए अल्लाह तो फरमाए मां थो चवा दिल बर नबी जा सहाबी त इहे त परवाना हन बेवकूफ त मुनाफिक तहां हो अल्लाह पे मुझे दिल बर हबीब जे सहाबन जो दिफा फरमाए सुभान अल्लाह जोर से सुभान अल्लाह जिनो ठारे जाओ मुझे महबूब जे सहाबन जो दिफा करण या मां हिक तोखे कुरान पाक जी आयत बुधाई महबूब जे यारन जो दिफा करण खुद मदीने वारे साईं जी सुन्नत वा रब रहमान जी सुन्नत वा जेको सहाबन जो दिफा कंदो उनखे लख लख मुबारक सुभान अल्लाह तवा के दिल पर हबीब जे सहाबन सा मोहब्बत आहे जेके आए हथ त मथे करे सरिया जे हेठों बीठा अले सरियो अले कोरनो अले निमो तकाने बा सरियो सरे चंदा होता सा सरियो चंदा होला इन जे हेठों वेठा बा ता बत मथे करे चो हक जारिया
ओ मिठे मोहम्मद जा चार यार दिली मिठे मोहम्मद जा चार यार दिली अबू बकर उमर उस्मान अली मिठे मोहम्मद जा मासा चवरायो न मज़ो दे ओ मिठे मोहम्मद जा चार यार दिली मिठे मोहम्मद जा चार यार दिली अबू बकर उमर उस्मान अली मिठे मोहम्मद जा अल्लाह ताला कुरान पाक में इनके ईमान के मयार करार ॾिनो आहे अल्लाह ताला फरमायो हर शइ जो मॉडल हूंदो आहे पर जॾहिं ईमान जे लाइ मॉडल जी ज़रूरत पवंदी अल्लाह तबारक व तआला पाण मॉडल थियण खां पाक आहे अल्लाह तबारक व तआला ज़मीन ते अचण खां पाक आहे अल्लाह ताला खे जेॾी महिल अर्ज़ु कयो वियो यानी हबीब जे ज़रिए अर्ज़ु कयो वियो मौला ईमान कीअं आणणो आहे अल्लाह ताला फरमायो मां तव्हांखे ऊंधा हिन में कोन छॾियो आहे मां तवाला अबू बकर भी बनायो आ उमर भी बनायो आ उस्मान भी बनायो आ हैदर करार भी बनायो आ सईद बिन ज़ैद भी बनायो आ अब्दुर्रहमान बिन औफ बनायो आ तवा चवंदव त बन्नी प्यारी आ तवा चवंदव सुभाणे डोकड़ प्यारा है तवा चवंदव त जान प्यारी आ मां एड़ा नमूना पैदा कया है तवा जान बचाए करे जीअंदव पर हो मुस्तफा करीम ता सिर घोरे करे एड़ी जिंदगी जीअंदा जंहिं जिंदगी जेड़ी भी जिंदगी होंदी कान का तव्हां चवंदव सिर बचाइणो सुन्नत आहे पर हू चवंदा त सिर घोरणो सुन्नत आहे तव्हां चवंदव त डोकड़ साफेणो सुन्नत आहे हू चवंदा त डोकड़ घोरणो सुन्नत आहे तव्हां चवंदव पन्नी बचाइणो सुन्नत आहे हू चवंदा त हबीब तां सभु कुझु घोरणो सुन्नत आहे हू चवंदा त मुंहिंजे मथे ते ये हुजन सिर हज़ार त तुंहिंजी असां तमार हर हर वढिया हेठड़ो अल्लाह एड़ा नमूना असांखे अता फरमाया मॉडल रवाना फरमाया अल्लाह फरमायो ईमान तां वारो कबूल आ हाणे इन 15 सदी वारा बि पंहिंजे पाण खे बिस्तरन उस्तरन वारा बि जाचन ऐं झंडन वारा कुटकन ऐं पिटकन वारा बि पाण खे जाचन त असांजो ईमान अबू बकर जे ईमान वारे रस्ते ते तरीक़े ते आहे या नाहे हज़रत उमर वांगुर आहे या नाहे उस्मान वांगुर आहे या नाहे हैदर करार वांगुर आहे या नाहे कुरान तो ईमान ऐसी तई कबूल ही कोने जैसी तई इनन जी वाट सां न हुजे लेकिन इनन जी वाट सां आहे उन जे तरीके ते हलियो त को भिट जो घोट बणियो को कलंदर बणियो को रोज़े धणी रहबर बणियो त को शेरे मुस्तफा मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी बणियो अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार जन्नती 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 मुझा भाव मां समझा तो हाणे गाल वाज़े थी वई आ चिट्टी थी वई आ मां अञा ताईं को वाक़ियो कोन ॿुधायो आ सिर्फ कुरान पढ़ियो आ ऐं हदीस हिक बयान कई थम अञा हदीसूं मां पढ़ंदुसि जंहिं मां तोखे इहा ॻाल्हि ज़हन में अचण घुरबी आ वेहण घुरबी आ त अबा ईमान मवालिन वारो क़बूल कोन्हे बिस्तरन ऐं उस्तरन वारो क़बूल कोन्हे ईमान क़बूल आ त महबूब सुभानी अब्दुल कादिर जीलानी वारी वात सां हज़रत महबूब सुभानी सां कंहिंखे प्यारा हमारो को यारी खाइण वारो प्यार अथव या महबूब सुभानी जे इज्जत जी ॻाल्हि ईंदी ओड़ी महिल वक़्त ते अचबो यार अल्हम्दुलिल्लाह ओड़ी महिल यारी बि खाए भी हलवा बि खाए बा जलवा बि खाए बा पर उहे जलवा हलवा खाई जेॾी महिल बाटी बाटी ठाहे तव्हां त माशाल्लाह भाॼियूं बि ठाहियूं आहिनि त बाटी बाटी ठही पवे त पोइ जेॾी महिल वरी मैदान मल्हाइण जी ॻाल्हि अचे त पोइ ओड़ी महिल यार सुस्ती न करणु घुरिजे औलिया जे मक़ाम जी हिफ़ाज़त बि कल्ह सुदिन कई आहे ऐं सभ खां वधीक इन मैदान में जंहिं मल्हायो उहो तुंहिंजो मुंहिंजो रहबर रहनुमा सुहिणो शेर मुस्तफ़ा हज़रत अब्दुल रहीम सिकंदर ये आए या न
ता काजी अहमद वारन ते वडो मेहरबान हो माशाअल्लाह सालम साले ता जो कच्चो ता जा तर तवा जा इलाका तवा सा ॾाढो कुर्ब हो साईं जो अल्हम्दुलिल्लाह तवा सा मोहब्बत फरमाईंदो ता बि वफादार आयो हाणे इहा ॻाल्हि ता के ज़हन में वेही रही हाणे अच त मां तोखे ॿुधायां इहो ईमान सहाबन जो हुयो ईमान वॾी दौलत वा इहो सहाबन जो ईमान हो हाणे असां खे बि ओड़ो ईमान रखणो आहे अॼु त तोखे मां हदीस पाक ॿुधायां तोखे मदीने वठी अचां सुभान हलो मदीने इंशाअल्लाह केर केर हलंदा इंशाअल्लाह सभई हलंदा अॼु भी आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नीण लजी फिटी वई हो तो याद पियो अॼु भी आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नीण लजी फिटी वई हो तो याद इश्क मारण मारिया मग मदीने जैसा रिया मुद मग मदीने जैसा रिया इश्क मारण मारिया मुद मग मदीने जैसा रिया मुद मग मदीने जैसा रिया घोड़ा घड़ियों की अघारिया घोड़ा घड़ियों की अघारिया के रात रहबर याद पियो दिल नीण लगी फिटी वई हो तो याद पियो अॼु भी आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो दिल नीण लगी फिटी वई हो तो याद पियो अधु मथे करे सुभान दिल पर हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मदीनो वाह मुजब अबू बकर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में मौजूद हुआ अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इर्द गिर्द मुझे महबूब जा सहाबी ये वेहदा होया जे चंद्र हूंदो आहे सितारा इर्द गिर्द घुमदा हजरत सोनो अब्दुल लतीफ बिटाई फरमाईंदो आहे जोड़े जोड़ जहान जी जॾहिं पाण कई परवार हामी हादी हाशिमी सरदार सरदार सुहे सहाबन सथ में ओ मद मस्जिद मणि आकार ओए चारई चन्ना चौधार वाहे गादा हो पसी है के चा आयो काफिलो उजदी तरह मोचारी तोड़ सिंगारिया ओ सैयद चवे ओ करहा मछा कोड ओए लख लहे पैलो नजी जा पट जतल जी के चा आयो काफिलो उनजे साथ खड़ी सरवाण वार वढे वाकू कया पवा हूंद पलाण पोइ जहिड़ो पुनल पाण तिहड़ी सिखा साथ जी हजरत अबू बकर वेहंदो हजरत उमर वेहंदो हजरत उस्मान गनी वेहंदो हजरत हैदर करार वेहंदो अल्लाह जो हबीब मस्जिद नबवी में मौजूद है हजरत जिब्रील कुरान पाक जी आयत खड़ी नाज़िल थियो अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो मन दल्लदी युक़रिदुल्लाह क़र्दन हसना फयुदाइफहु लहु अदआफन कसीरा वल्लाहु यक़बिद व यबसुत व इलैहि तुरजऊन
अल्लाह ताला कुरान पाक जी आयत रवानी फरमाई हजरत जिब्रील कुरान पाक जी आयत खणी आयो तर्जुमो छाए थोरो तर्जुमो त ॿुध जा अल्लाह ताला फरमायो केरु आहे इंसानो तमाम जा जेको अल्लाह के कर्ज जी अदा अल्लाह कर्ज वठण खां पाक वा छो त कर्ज मोहताज घुरंदो आहे हक नबी के कर्ज जी जरूरत आहे साईं किसान अहमद के जरूरत आहे हजरत मौलाना इरफान अली सरदारी सिकंदरी साहब के जरूरत आहे छो त असीं इंसान आहियूं असां मोहताज आहियूं पर हिते माना छा थींदी हिते माना हीअ थींदी जो रब पियो फरमाए केरु आहे तव्हां मां जेको मां रब जी वाट में ख़र्च करे कुरान जी आयत मन वल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना केरु आहे तव्हां मां जेको अल्लाह जे वाट में ख़र्च करे तो मौला तूं छा ॾींदे अल्लाह ताला फरमायो फयुदाइफहु लहू अदआफन कसीरा अल्लाह उनखे हिकु ॿीड़ करे कोन ॾींदो तव्हां चवंदा आहियो अल्लाह ॿीड़ो ॾींदो पर अल्लाह फरमायो अदआफन वरी कसीरा फरमायो आहे अल्लाह उनखे अणखुट टोटाईंदो अल्लाह अता फरमाईंदो वल्लाहु यक़बिदु व यबसुतु व इलैहि तुरजऊन अल्लाह तबारक व तआला जेके घुरंदो तस घणो ॾींदो आहे जेके घुरंदो तस उनखे थोरो ॾींदो आहे तव्हांखे मोटणो आहे वाह क़ुरान त वॾे शान वारो पर यार मज़ो त तॾहिं आहे क़ुरान कलाम रब जो वरी तिलावत फरमाइण वारी ज़ात आमिना जे लाल जी हुजे मैं कुरान जी आयत नाज़िल थी त मुस्तफा करीम साहब इनके बुधायो त कुरान पाक जी ही आयत नाज़िल थी अल्लाह सी फरमाए तो त मुजी वाट में खर्च कयो मोमिनो थोरो सोच जो यार अज बनी प्यारी अज ज़कात भी कोन था दियो उशर भी कोन था दियो चई असां रिड़ी वेही रही समझाए थकजी पया पो मानू छा था कन से बरसात न थी साईं वबा मुल्क में हजरत मौलाना जलालुद्दीन रूमी फरमाईंदो अब्र नायद अज पाए मनए ज़कात वस ज़िना उफ्तद वबा दर जिहाद मौलाना जलालुद्दीन रूमी फरमाईंदो ओ जॾहिं तव्हां ज़कात न ॾींदव त अल्लाह तबारक व तआला मींहुं आसमान खां बंदि फरमाए छॾींदो ऐं जॾहिं तव्हां मख़लूक वारो ज़िना में पवंदव त अल्लाह ताला वबाऊं आणींदो पोइ ओचितो हादसा थींदा आहिनि ओचितो माण्हू वेठे वेठे मरी वेंदा आहिनि इहो मुंहिंजे दिलि पर नबीअ जे हदीस पाक जो तर्जुमो अल्लाह जे वलीअ फरमायो मुंहिंजा भाव दीद जेकॾहिं तोखे वबा खां बचणो त तोखे ज़िना खां बचणो पवंदो जेकॾहिं तोखे बरसात खपंदी तोखे ज़कात ॾियणी पवंदी पोइ त ॾिस कीअं थो मुंहिंजो रब तोखे अंशर अता फरमाए इहो असांजो हाल आहे असीं चई थकजी पिया आहियूं नसीहतूं करे करे थकजी पिया आहियूं मदरसा इंतज़ार में हल जेकॾहिं अमी ज़कात कढो ख़ुदा जो कसम आहे तव्हां बि अॾिजी वञो ये दीन जा इदारा तालीम जा इदारा बि हलनि पर यार केरु चवे जलसो ॿुधोसूं चस्के लाइ मज़े लाइ मज़ो वरितोसूं भतु खाधोसूं हलिया वियासूं दुआ कर त अल्लाह ताला ज़कात ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ज़िना खां तव्हां असां सभिनी खे बचायो आहे अल्लाह महबूब जे सदके पनाह अता फरमाए आमीन ज़ोर सां चइजो हाणे दुरूद पढ़ंदो त ॻाल्हि कयां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह नसीहत के इमाम लगे तो नाराज थी लिटर मां जेको जाॻाईंदो आहे न हुन ते कावड़ी ईंदी आहे अड़े लिटर फिटाई मुंहिंजी लिटर कोन थो फिटाई नसीहत के पोइ दुरूद ॿुधाए न सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या कुरान पाक जी आयत तिलावत फरमाए बुधाइया हिन सहाबी बुधी हिन सहाबी बुधी हुन सहाबी बुधी सहाबी सगोरा छा कंदा हा जो सहाबी सगोरा वरी महबूब खां जो पैगाम ॿुधंदा हा वो पैगाम वरी अॻिते बि पुॼाईंदा हा इहो महबूब जो हुकुम तव्हां अॼु जलसे में जेके ॻाल्हियूं ॿुधियूं न या सुन्नत अथव हुकुम अथव त जीअं मूंखां ॿुधव बिना हेर फेर जे इहा ॻाल्हि वरी अॻिते मुस्लमान भाइरनि खे नसीहत करणी आहे अलाह जे हबीब फरमायो आहे मुंहिंजी उम्मत जूं दुआऊं एसी ताईं क़बूल थींदियूं रहंदियूं जेसी ताईं उहे दीन जी तबलीग कंदा ऐं हिक ॿिए खे हक़ सच चवंदा रहंदा त दुआऊं क़बूल थींदनि जे हिक ॿिए खे हक़ सच चवण छॾियूं ऐं दीन जी तबलीग छॾियूं मुस्तफ़ा फरमायो पोइ उन्हनि जूं दुआऊं क़बूल न थींदियूं इन जो मतलब दुआ क़बूलियत जेकॾहिं तोखे दुआ जी खपंदी आहे न क़बूलियत त पोइ तुंहिंजे मथां लाज़िम आहे त तूं दीन जी ॻाल्हि जेका ॿुधे अॻिते चवंदो कर ईअं न चवंदो कर सभु का बकरी पंहिंजे पाए टकरी ईअं न चइजे सभु का बकरी पंहिंजे पाए टकरी हाँ पोइ अलाह 1.25 लख नबी छो मोकिले ये पीर पैगंबर छो आए ये आलिम छो न हाँ सब का बकरी पाए पंहिंजे टकबी पर यार वो उन जो पंहिंजो नसीब आहे जे ज़ोरी टक जण चाहे त वञी टक जे असां सुन्नत जमायत वारा टक पासे कोन असां धू जन्नत में रवाना थी वादा जी मर्ज़ी आहे पाण टंग जणो खपेसि थो त ॿियो टंग जे बाबा असांजो हुन सां छा वञे असां टंग जण वारनि मां कोन आहियूं अल्हम्दुलिल्लाह असांजो दिलबर महबूब मदीने वारो वेठो हवा मुस्तफा में उम्मीद आहे महबूब मदीने वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वञा मां सदगो मुंहिंजा कातिल कुर्बन वारा महबूब मदीने वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वञा मां सदगो मुंहिंजा कातिल कुर्बन वारा महबूब मदीने वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वञा मां सदगो मुंहिंजा कातिल कुर्बन वारा ही हो बणियो ही रात बणी कुल तुंहिंजे करे कायनात बणी हो बणियो ही रात बणी कुल तुंहिंजे करे कायनात बणी लौला कजलक बलवारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वञा मां सदगो मुंहिंजा कातिल कुर्बन वारा महबूब मदीने वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वञा मां सदगो मुंहिंजा कातिल कुर्बन वारा महबूब मदीने वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वञा मां सदगो मुंहिंजा कातिल कुर्बन वारा सल्लल्लाहु अलैहि
या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह। रखे भजाए हथ मथे करे सुभान अल्लाह जो हदीस पूरी में एक सहाबी देखे ॿुधाई उन टे खे ॿुधाई छो त पंहिंजी रोज़ी रोटी जे बंदोबस्त में त हूंदा हा कमकार में हूंदा हा कंहिं लाल जी कमाई। एक सहाबी ॿिए खे ॿुधाई ॿिए टे खे ॿुधाई टे चौथे खे ॿुधाई मुझे महबूब जो सहाबिया हजरत अबू दहदा हुनखे चवंदा हजरत अबू दहदा वॾो तवंगर हुयो वॾे पैसनि वारो हुयो मदीने पाक में हजरत अबू दहदा रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि खज जो बाग हुयो जंहिंमें 600 खजूं मौजूद हुयूं। अहिड़ो खज जो बाग मदीने में ॿियो हुयो ई कोन को। सुभान अल्लाह। हजरत अबू दहदा जे कन ते इहा ॻाल्हि पहुती आहे त अल्लाह तबारक व तआला क़ुर्आन पाक जी आयत नाज़िल फरमाई आहे मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना फयुदाइफहु लहु अदआफन कसीरा वल्लाहु यक़बिदु व यबसुतु व इलैहि तुरजऊन। अल्लाह ताला क़ुर्आन पाक जी आयत नाज़िल फरमाई आहे हजरत अबू दहदा मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी खिदमत में आयो आहे। अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां ॿुधो आहे त जिब्रील आयो अव्हां वटि ऐं अल्लाह ताला फरमायो आहे को तव्हां मां जेको अल्लाह जे वाट में ख़र्च करे मुंहिंजे महबूब मदीने वारे फरमायो आहे हाओ जिब्रील आयत खणी आयो आहे। हज़रत अबू दहदा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वा क़ुर्आन पाक जी आयत वरी ॿुधायो अल्लाह जे हबीब तिलावत फरमाई आहे ज़ुबान हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी आहे मुस्तफा करीम जड़ी मल तिलावत आयत जी फरमाई आहे। हज़रत सोने अबू दहदा मुझे महबूब के अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजो हथ मुबारक वते फरमायो अल्लाह जे हबीब हथ वते फरमायो हज़रत अबू दहदा मुझे महबूब जे हथ जे मथा हथ रखियो ऐं अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझो फलाणो बाग 600 खजन वारो आहे। अल्लाह जे हबीब फरमायो हाओ अबू दहदा मुखे खबर वा अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुझे मिठड़े रब के अर्ज़ कर मुझा महबूब त इहो 600 खजन जो बाग मां तो रब जे वाट में खैरात करे छडियो। अल्लाह जे हबीब दुआ फरमाइया अल्लाह जे हबीब फरमायो हाओ अबू दहदा अल्लाह तबारक व तआला तुझो यो 600 खजन जो बाग कबूल फरमायो। हजरत अबू दहदा उतां खां उथियो ये समझ त ही सागो महीनो खजूरूं पकल आहे मुंहिंजा भाउ दी 7-8 महीने में खजूर पची करे तैयार थींदी आहे लोकन जो टाइम हूंदो आहे। हजरत अबू दहदा उतां खां उथियो वाह सहाबी तुझो शान पर मुंहिंजा भाउ अजीज जॾहिं ईमान अंदर में घर करे वींदो आहे तो न को नर हूंदो आहे न को मादी हूंदो आहे न को ज़कर हूंदो आहे न को उनसा हूंदो आहे न को औरत हूंदी आहे न को मर्द हूंदो आहे। जेकॾहिं ईमान वा त पोइ औरत जो भी ईमान मज़बूत हूंदो आहे। ही सहाबी आहे हिन जो वॾो मक़ाम आहे। हज़रत अबू दहदा उतां खां उथियो आहे बाग में आयो आहे बाग में बच्चा रहता है घरड़ो उनमें ठहियल हुआ सदस्य घर वारी मौजूद हुआ। हजरत अबू दहदा ॿाहिरां आयो आहे। हजरत अबू दहदा जीअं जो अंदर घिरियो आहे हाणे मंज़र कीअं हुआ मंज़र हीअं हुआ हजरत अबू दहदा जा नंढड़ा 3 बचड़ा हुया हाणे ॾोॾनि जो मौसम हुआ उहे बचड़नि जे हथनि में ॾोॾा साणो आहे के बचड़ा खाई रहिया आहिनि उन्हनि जे वात में ऐं किन बचड़नि जी झोलीअ में उहे ॾोखा साणो आहे। हजरत अबू दहदा जीअं जो बाग जे अंदर घिरियो सब कई ओ फादल भरी यानी पांजे घर वारी जो नालो वठी करे फरमाई उन जो लब्बैक या अबू दहदा है ओ मुजा साईं लब्बैक ओ मुजा घोट लब्बैक वा जीअं जो बाहर निकती पीछे पीछे हजरत अबू दहदा फरमायो त ही बाग मां हजरत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के दई छडियो ऐं मुस्तफा करीम कबूल फरमाए छडियो हाणे हे अल्लाह जे
वाट में वठो वाह सहाबियाणी तो जो ईमान उन सहाबियाणी बियो कोन जवाब दिनो उन्हनि पंहिंजनि बच्चनि जी झोली में जेके डोडा मौजूद हुया उहे डोडा वठी करे उन्हनि खे हीअं हेठि उछलराई ॿारनि जे मुठ में जेके डोडा साण हुआ उहे डोडा हथ खोलराए करे हेठि उछलराई आलिमनि फरमायो आहे त ॿारनि जे वात में जेके चपाड़े रहिया हुया डोडा उहे वात में आंगुर हणी करे ॿाहिरि कढी हिकिड़े ॿार खे सॼो हथ ॾिनई हिकिड़े ॿार खे खॿो हथ ॾिनई हिकिड़ो ॿार पंहिंजे कुल्हे ते वरितई हज़रत अबू दरदा जो दामन वरितई दामन वठी करे चई ओ अबू दरदा हाणे हे बाग असांजो रहियो ई कोन्हे असांजो डोडो खाइण बि हराम आहे हल त हिन मां निकिरो हे मोहम्मद पिठे करीम जी मिल्कियत अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार या अलीउल मुर्तजा लब्बैक या रसूल अल्लाह मुझा भाव मां तोखां पुछां थो तुंहिंजी तवज्जो हुजे ॻाल्हि सम्झ वाह सहाबी तुंहिंजो शान पर यार सहाबियाणी कमाल करे छॾियो अदा जेकॾहिं मां तव्हां खां पुछां न मसइलो त तव्हां बि इएं चवंदव साईं झोलीअ वारा डोडा जे ॿारड़ा खाइनि हा त हिलाल हनि न त भला हथनि वारा त हूअं ई हिलाल हनि भला हथनि वारा हिलाल न हुया त यार वात में पयल त हिलाल हनि इहो तो वारो ऐं मूं वारो अक़ीदो आहे चवंदा आहियूं भला इहा बि गड़ी मूंडे अचे इहा ॿाहिरि न वञे पर यार इहे सहाबियाणी आहे सहाबियाणी जिन जे ईमान जी तारीफ़ अल्लाह क़ुरान में पाण फरमाई आहे त ईमान अहिड़ो आणिजो जेका मुड़ुस खे चई पई मुबारक हुजई बख़िल लक बख़िल लक बख़िल लक रबिहल बइयो रबिहल बइयो रबिहल बइयो मुड़ुस खे जी अहिड़ो सौदो अॼु ताईं कंहिं कयो ई कोन तो 600 खजूं ॾेई करे मुस्तफ़ा खां जन्नत वठी छॾी एड़ियूं घर वारियूं इहो वा सहाबन सबोरन जो ईमान मां तोखां पुछां थो अॼुकल्ह त दुश्मन बि इहा ॻाल्हि तस्लीम थो करे या वीडियो बि पई आहे मां तव्हांखे ॾेखारींदुसि असांजो नुमाइंदो अल्लामा साईं इरफान अली सिकंदरी साहिब तव्हांजे काज़ी अहमद में वेठो आहे मुंहिंजा भाउ इन वटि वञी वीडियो ॾिसो वो पंजाब जो हिकिड़ो शैतान आहे वहाबी मिर्ज़ा इंजीनियर चवंदा अथसि वहाबी आहे वो मिर्ज़ा इंजीनियर चवंदा हूअं भले चवे त मुंहिंजो कोई बि फ़िरक़ो न आहे पर कूड़ो आहे कूड़ थो हणे या ठगी थो करे ठगीअ जे रूप में नमूना थो करे त जे माण्हू मूंखे कुझु न सम्झनि अल्हम्दुलिल्लाह भाग्या चोरनि खे सुञाणींदा आहिनि असां सुञाणींदा आहियूं त कहिड़ो बदमज़हब आहे असांखे ख़बर आहे भले पंहिंजे पाण खे छा बि चए पर आहे वाह बि पर अल्लाह उनजी ज़ुबान मां हक़ चवरायो वीडियो पई आहे उन में चए थो त यार जेकॾहिं हिन दौर में तव्हांखे असहाबे रसूल वारी मोहब्बत ॾिसणी आहे त सहाबी मुस्तफ़ा सां कीअं मोहब्बत कंदा अची पोइ हिन सुन्नत जमायत या रसूल अल्लाह वारनि खे ॾिसो इन जी मोहब्बत ओड़ी अथव चवरायुसि अल्लाह हक़ निकिरी वियुसि वात मां जेकॾहिं मूंखां पुछियो त असहाबे रसूल मुस्तफ़ा सां मोहब्बत कीअं कंदा हुआ ॾिसूं अखियुनि सां सुठो जेके या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी आहिनि इन्हनि खे ॾिसो इहे बिल्कुलु असहाबनि जे तरीक़े ते सरकार सां मोहब्बत अबा हक़ उहो आहे जेको दुश्मन बि मञे सच उहो आहे जेको दुश्मन बि मञे अदा तोरे त अमड़ सां ई मोहब्बत कान कबी आहे पाव कयां मोहब्बत अम्मा सां अधु सेर कयां मोहब्बत अम्मा सां किलो कयां मोहब्बत अम्मा सां बसेर कयां अबे सां मोहब्बत या 3 सेर कयां अबा कोन तोर बि आहे न कोन तोर बि अम्मा जी मोहब्बत तोर बि आहे कान तोर बि आहे अमड़ सां मोहब्बत अबे सां मोहब्बत तोर भी ना है तो यार मदीने वाले साईं जी मोहब्बत भी तोरे कान कबी आ जान खां वधीक मोहब्बत कबी आ इहा जे माण्हूअ खे नसीब आहे न अल्लाह फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू जिथे जिथे क़ुरान में अल्लाह ताला ईमान वारो सॼियो आहे न वो इन्हनि खे सॼियो आहे जेके सरकार सां मोहब्बत पंहिंजी जान खां वधीक कंदा आहिनि दीन सां मोहब्बत पंहिंजी जान खां वधीक कंदा आहिनि ईअं न थिए जो हाणे तव्हां ॾिसंदव इहा ॻाल्हि चई थो छॾियां हाणे अॻे जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं त तव्हां चवंदासीं अॻे कंहिं ॾिठियूं मुला पिया हवाला कटनि किताबनि में हले पाण लिखियूं हले पराव लिखियो हाणे ॾिसो त तव्हां ॾिठो त बाबा नामूसे रिसालत ते हमलो थियो त मुला सुता पिया गोघरो पे लॻो खत में नबूवत ते दाड़ो लॻो मुला सुता पिया ॾिठ पिया
अब आज करे तौहीन रिसालत वारे कानून में गड़बड़ जी कोशिश थी तो मुला सुता पिया ठुक ने ठुक हाणे ओच तो हुनजे पंहिंजे मौलवी सगोरे जे खिलाफ का ॻाल्हि थी आहे मुल्क में मुल्ला ॾींदड़ टिप ॾींदा आहिनि वठ पकड़ थी हा त असांजो क़ाइद हट पकड़ थी वई आहे छा जी असांजे क़ाइद जे खिलाफ ॻाल्हायो अथव मुंहिंजा भाउ मां कंहिंजे खिलाफ ॻाल्हाइण जो रवा आहियां ई कोन न को मुंहिंजो मक़ाम आहे न को मुंहिंजो शान आहे पर यार शरीयत जो पैगाम मां ॾींदो आहियां तुंहिंजी ज़ुबान नामूसे रिसालत ते जेका गूंगी हुई ख़त्म नबूवत ते गूंगी हुई जेड़ी महिल दीन ते धाड़ो लगो गूंगी ताज़ो जियो वारन मुस्तफा जी गुस्ताखी कई मुल्ला ओड़ी महिल बि बिस्तरा कयूं पाण मथो बिस्तरो हेठों पाण मथो बिस्तरो हेठां पाण हेठां बिस्तरो मथां इहा कार लगी पई ओड़ी महिल कोन कुछ ऐं हाणे पियो ट्रिप दे मां चयो त मूंखे त अॻे ई पका पर हिननि आशिकनि खे बि पक थिए त तो जहिड़नि टुकरेलनि कॾहिं दीन जो साथ ॾिनो ई कोन्हे दीन तां सिर ॾिनो आहे त या रसूल अल्लाह चवण वारनि ॾिनो दीन जी ख़िदमत कई आहे त सुन्ननि कई आहे दीन तां सिर घोरियो आहे त सुन्ननि घोरियो आहे दीन जो दिफ़ा कयो आहे त सुन्ननि कयो आहे मां ग़लति ॻाल्हि कॾहिं बि कोन कंदो आहियां मां उसूल जी ॻाल्हि थो कयां ताज़ो जियो जो मसइलो थियो त ओॾी महिल किथे हा इहे टुकरेल माण्हू किथे हा कोन हुया रोडनि ते कोन आया प्रेस कॉन्फ्रेंसूं कोन कयूं ख़त्म नबूवत लाइ प्रेस कॉन्फ्रेंसूं कोन कयूं असहाबे रसूल जे दिफ़ा जो जेड़ी महिल ॻाल्हि आई घणनि ई चैलेंजूं पे कयूं त असां चैलेंज था कयूं सब सुता पया अल्हम्दुलिल्लाह तॾहिं बि अल्लाह ताला जेकॾहिं तौफ़ीक़ ॾिनी आहे त या रसूल अल्लाह चवण वारनि सुन्ननि खे तौफ़ीक़ अता फरमाई आहे इन जे करे मुंहिंजा भाव पंहिंजे अक़ीदे में पंहिंजे ईमान में कॾहिं बि शक न कंदो कर इहो तुंहिंजे लाइ नमूनो आहे असहाबे रसूल जो ईमान दुरूद पढ़ंदो हलंदा आख़िरी ॻाल्हि अर्ज़ु कयां सल्लल्लाहु अलैका या रसूल तकली बयान व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला फरमायो ईमान वारो अल्लाह खां डिजो ऐं सचन सां गॾु हुजो हाणे सच्चा केर आहिनि अचो त क़ुर खां पुछो सुभान अल्लाह हेॾा अल्लाह फरमायो सचन सां हुजो हाणे सचा ॻोल्हियो न तो वे सच्चा केड़ा जिन सां गॾु हलण जो हुकुम मुझे रब फरमायो आहे कुरान पाक में अल्लाह ताला हर शय जो बयान फरमायो आहे तिबियान लिकुल शय हर शय जो बयान इन में मौजूद आहे अल्लाह ताला फरमायो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूलिही सुम्मा लम यरताबू व जाहदू बि अमवालिहिम व अनफुसिहिम फी सबीलिल्लाह उलाइका हुमुस सादिकून हेदा अल्लाह ताला फरमायो सचन सां गॾु हलजो हाणे अल्लाह ताला अञा खोले करे बयान फरमायो आहे अल्लाह ताला फरमायो मोमिन त उहे माण्हू आहिनि जिन ईमान आंदो ऐं ईमान आणण खां पोइ पंहिंजे दिलि मां शक खे कढी छॾियो सुभान अल्लाह हेॾा न यार अॼुकल्ह जदीद दौर थी पियो आहे साईं अलैहि सचा आहिनि अलैहू सचा आहिनि हिनखे शक थई साईं हिन खे बि ॾाढ़ी आहे हुन खे बि ॾाढ़ी आहे भाई हिन खे शक थई साईं बि क़ुर थो पढ़े हू बि क़ुर थो पढ़े अब इन खे शक थई अल्लाह ताला फरमायो मोमिनो हुआ इन्नमल मुमिनून अल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूलिही सुम्मा लम यरताबू ईमान आदई
ईमान खां पोइ शक शुबो पंहिंजे अंदरों कढी छॾी मुंहिंजा भाउ अदीद अल्लाह जी इन आयत जा जेकॾहिं मिस्ताक ॾिसणा त अल्लाह जा वली ॾिसणा हज़रत रबर रोज़े धणीअ जहिड़ा जवान हज़रत लकीअ शाह सदर वारे शाह सदरुद्दीन जहिड़ा जवान हज़रत मखदूम सरवर नूह जहिड़ा जवान हज़रत गौस बहावल हक मुल्तान वारे जहिड़ा जवान महबूब सुभानी दिलबर दस्तगीर हज़रत अब्दुल कादिर जीलानी जहिड़ा जवान हाणे इहो कहिड़ी ॻाल्हि आहे इहो कहिड़ो अकुल आहे साईं बि क़ुरान हू बि क़ुरान ही बि ॾाढी हू बि ॾाढी मां चओ थो क़ुरान पढ़ियो ई कोन्हे क़ुरान थो फरमाए इन्नमल मोमिनून अल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूली घटि में घटि तोखां त वारा मके वारा काफ़िर मां चवां मां भलो उन्हनि खे कोन चवंदुसि पर यार उन्हनि खे घटि में घटि पंहिंजे कुफर में बि शक कोन उन बागा पंहिंजे कुफर ते बि डट के बीहंदा ऐं हे मुसलमान सॾाइण वारो चवे त यार अलाए ही सचो आहे अलाए हू सचो आहे तो वारी बनीअ ते त तोखे कॾहिं शक कोन थियो आहे अलाए बनी मुंहिंजी आहे अलाए कंहिंजी आहे जुती ते बि शक कोन त अलाए जुती मुंहिंजी आहे अलाए कंहिं ॿिए जी आहे टोपी आहे मुंहिंजी आहे ॿिए कंहिंजी कान्हे त ईमान में तो छो शक कयो आहे अलाह फरमायो मोमिन आहे उहो जे ईमान आंदो मुस्तफा जो गुलाम बणियो लम यरताबू उन खां पोइ शक न कंदो आहे वजाहदू जिहाद कंदो आहे अल्लाह जी वाट में पंहिंजे माल जे ज़रिए पंहिंजी जान जे ज़रिए अल्लाह आखिर में फरमायो उलाइक हुम सादिकून सादिक ऐं सच्चा इहे वो इन्हनि सां गॾु हलजां इन्हनि सां गॾु उथजां इन्हनि सां गॾु वेहजां जेकॾहिं इन्हनि सां नथो उथी नथो वेही त पोइ तोवारे ईमान कंहिं बि तोवारो ईमान कंहिं बि कम जो न आहे मुंहिंजा भाउ अदीज़ क़ुरान फरमाए थो मुस्तफा करीम जो फरमान फरमाईंदो आहे त जेकॾहिं तव्हांखे ईमान खपे त ईमान यकीन जो नालो आहे ईमान पंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे कामिल मञण जो नालो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला इहो तव्हां ऐं असांखे नसीब फरमायो आहे अलाह कदो ईमान हिन दुनिया में बि गॾु आहे त क़ब्र में बि तव्हां सां असां सां गॾु हलंदो महशर जे मैदान में बि गॾु हलंदो ऐं मथां इंशा अल्लाह